छित ॾिसो केतिरी ऊची आहे हिन जी छित। ये भी ख़तरनाक इमारत है। ते काफ़ी एंटीक शयूं पियल आहिनि, जीअं ही ग्रामोफोन, हिन जा रिकॉर्ड्स पियल आहिनि, ओॾा सिक्का बि आहिनि, करंसी बि आहे, रेडियो बि पुराणो हिकिड़ो पियल आहे। इन बाबति तव्हांखे ॼाण ॾियूं था। सर ये ख़ुतोत आहिनि तक़रीबन 300 खां मथे। अच्छा, ये 250 सालनि जा जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जा थोरा ख़त आहिनि। ॾाढो थधो पाणी आहे वाक़ई यार। कुदरत वारे साईं ॾिसो बर्फ़ खां बग़ैर। हा न, ख़ैर लॻो पियो आहे। खातल असली आहे। मीर साहब थादल मज़ो वठे पियो? आहे मज़ो या? हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, शादीपली शहर में असां मौजूद आहियूं। हीअ आहे शादीपली शहर जो पुराणो रेलवे स्टेशन, तारीख़ी रेलवे स्टेशन आहे। हिन जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे। कंहिं दौर में ही वॾो वापारी मर्कज़ बि हो, पर ख़ासि ॻाल्हि राजा जी रेल जे करे हीउ रेलवे स्टेशन तमामु घणो मशहूरु हूंदो हो। ज़िलो आहे उमरकोट, तालुको आहे पिथोरो, जंहिंजो तारीख़ी शहर आहे शादीपली। हिते तारीख़ी इमारतूं बि आहिनि, पर पहिरीं मुख़्तसरनि तव्हांखे शादीपली जी रेलवे स्टेशन विज़िट कराईंदा, जेका अॼुकल्ह वीरान आहे, छाकाणि त लाइन बंदि आहे, रेल न पई हले काफ़ी महीननि खां। छो बंदि आहे इन जो सबबु ॼाणियूं था। पंहिंजे भाउ जो कयो चैनल सब्सक्राइब, उहे दोस्त जेके आहिनि नवां। अंग्रेज़ दौर में हीउ रेलवे स्टेशन तामीर थियो 1928 धारा। दफ़्तर असिस्टेंट स्टेशन मास्टर। हीउ ॾिसो साईं, छित ॾिसो केतिरी ऊची आहे हिन जी छित। सॼे मुल्क में जेतिरियूं बि रेलवे स्टेशन्स आहिनि तक़रीबन अंग्रेज़ दौर जूं ठहियल आहिनि, मज़बूत आहिनि, ॾाढियूं ख़ूबसूरत, ॾाढियूं वसी, ॾाढियूं रोबदार। पर अफ़सोस जो रेलवे जा हाल बुरा आहिनि, ऐं ख़ासि तौरु सिंध में त रेलवे जी हालत तमामु ख़राबु आहे, ऐं हथ वठी रेलवे खे हिते तबाह कयो वियो आहे, ऐं सिंध जे माण्हुनि खे हिकिड़े सुठे सफ़र खां महफ़ूज़ ऐं आरामदाह सम्झो ईंदड़ सफ़र खां महरूम कयो वियो आहे। हितां हिन जी मेन एंट्रेंस आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हितां शादीपली शहर। हीअ टिकट घर, हीअ रेट्स टिकट्स जा लिखियल आहिनि, ऐं हेॾां वेटिंग रूम जेको बंदि पियो आहे, छाकाणि त काफ़ी महीननि खां रेल हितां न पई गुज़रे। पहिरीं त इंडिया ताईं वेंदी हुई, मुणाबऊ ताईं, पोइ उमरकोट ताईं महदूद थी, हाणे उमरकोट ताईं बि जेका सर्विस हली पई उहा बंदि आहे। छो बंदि आहे? हिन रेलवे स्टेशन जी छा तारीख़ आहे? हितां जो साईं हिकिड़ो ॼाणू माण्हू आहे, तारीख़ बाबति साईं खे वॾी ॼाण आहे, हिन शहर जी तारीख़ बाबति तमामु घणी ॼाण रखे थो। उस्मान पवन साहिबु साईं सां ॻाल्हि ॿोल कंदा। साईं छा हाल वाला? ख़ुशि आहियो? पवन साहिबु मुख़्तसरनि ॿुधाइजो केतिरो अहम रहियो आहे हीउ रेलवे स्टेशन, ऐं राजा जी रेल जे हवाले सां हिन स्टेशन जो केतिरो हुन सां ॻंढापो रहियो आहे राजा जी रेल सां? साईं हाणे हिकिड़ो त असांजो पंहिंजो दौरु आहे जंहिंमें असां पाण जंहिं अखियुनि ॾिठा, जेके चशमदीद उन दौर जा गवाह आहियूं। त हिकु पुराणो, एॾो वॾो पुराणो टाइम कोन्हे। हीअ बाक़ाइदा तौर ते कुझु ॾींहं अॻु बि हिकिड़ी आख़िरी ट्रेन हितां शायदि सुबुह शाम हलंदी रही आहे, पर जॾहिं त असां पंहिंजे बालकपण में ॾिठो त हिते टिनि गाॾियुनि जा किरास थींदा हुआ। अच्छा। ऐं हिते राजा लाइन असांखां अॻु जो मसइलो आहे, असांजे वॾनि जो दौरु आहे। सही हाणे उन राजा लाइन में असां तव्हांखे हिकिड़ी ॿ टे शयूं ॿुधाईंदासीं जेके ॾाढियूं अहम आहिनि। हिते जेके बि बेंचूं वग़ैरह ही नयूं लॻियूं पियूं आहिनि न साईं, हा, ही बेंचुनि खां अलावा हिते ॿियूं बि बेंचूं हूंदियूं हुयूं। नयूं इहे बि ख़तमु थी वियूं रेलवे इहे बेंचूं। उन्हनि ते सभ खां पहिरीं हिते लिखियलु हूंदो हो, असां ॾिठो त जोधपुर रेलवे। अच्छा, जोधपुर रेलवे ही सेक्शन जेको ईंदो हो, हा, उहो जोधपुर रेलवे जे अंडर में ईंदो हो। अच्छा, ॿुधो न, हाणे राजा लाइन जेका ठही आहे, अच्छा, मुल्क ठहण खां पोइ बि नाला लिखियलु हुआ? हा, लिखियलु आहे, असां ॾिठा। उन्हनि ते जेको आहे सो जोधपुर रेलवे लिखियलु हूंदो हो, ऐं किथे किथे उते लिखियलु हूंदो PWR, पाकिस्तान वेस्टर्न रेलवे। पोइ असां सोचींदासीं इहो छा आहे। पोइ पाकिस्तान वेस्टर्न रेलवे जा जूं शयूं बि लिखियलु हूंदियूं हुयूं, जॾहिं ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान ॿई हुआ। त उनखां पोइ वरी थी वियो PR, पाकिस्तान रेलवे। हाणे पाकिस्तान रेलवे जे टाइम में बि ही गाॾियूं हलंदियूं रहियूं,
50 साल जे दौर खां वठी ॾिसूं पिया हिते 2 वॾियूं फैक्ट्रियूं हूंदियूं हुयूं हा ऐं हिकु त रेलवे लाइन सिधी हिन फैक्ट्री में वेंदी हुई सही। उतां खां उहा सॼो हीअ सभु तव्हां ॾिसंदव हिन पासे ई गोदाम हूंदा हुआ हिते रखण हाणे सभु तबाह लॻा पिया आहिनि। ऐं ही हिते जंगियूं जॾहिं लॻियूं हुयूं 71 जी जंग असां ॿार आहियूं यादि आहे असांखे 65 त अॻु लॻी हुई 71 जी जंग में त असां धुआं ॾिठा गोला हिते शेलिंग थी पए अच्छा त हाणे इहो त थी वियो माज़ी हाणे माज़ी खे माण्हू केतिरो यादि कंदो बसि ठीकु आहे जेको थियो सो थियो असुलु हिन वक़्तु रेलवे खे रेल सर्विस खे हिते बहाल करण जी ज़रूरत आहे छो बंदि कई वई आहे कॾहिं बंदि कई वई आहे ऐं हिते केतिरा मुसाफ़िर रेलवे में सफ़रु कंदा केसि ताईं वेंदा साईं हाणे अर्ज़ु इहो करियां त हिकु त जेकॾहिं असां पंहिंजे हिन प्यारे मुल्क पाकिस्तान जी तरक़ी चाहियूं था न त असां हीअ असांजो जेको पुराणो मवासिलाती निज़ाम आहे रेलवे जो उन खे बहाल करियूं ऐं हीअ तमामु घणनि शहरनि खे ॻंढे थो हिन तां असांजा जेके कारोबारी जेके कारखाना हुआ हिननि सां जेका बि आमदरफ़्त थींदी हुई रेल जे थ्रू उहा बंदि थी हुई मुसाफ़िरनि खे वॾी सहूलियत हुई हिकु त हीअ इंटरनेशनल लाइन आहे जेका ॿिनि मुल्कनि खे जोड़े थी इंटरनेशनल लाइन ॿुधो न ॿियो त हिन में वरी पिथोरे खां हिकिड़ी लूप लाइन सिस्टम निकिरंदो आहे जेको उहो सॼो नएकोट ताईं कवर करे जंहिंमें कुंडरी ऐं इहे सॼा डिगड़ियूं इहे सभु कवर करे जमड़ाऊ खां जंक्शन खां वरी हिते इन थींदो आहे ऐं इन सां गॾोगॾु मीरपुर ख़ासि खे वरी नवाबशाह सां कनेक्ट करण जे लाइ हिकिड़ो रेलवे जो निज़ाम हो त हीअ जेको असांजो तमामु अहम रेलवे स्टेशन आहे असांजो इंटरनल जेको रेलवे निज़ाम जेकॾहिं बहाल थी वञे त असांखे तमामु घणा फ़ाइदा थींदा अचो साईं अचो न फ़क़ति असांखे फ़ाइदा थींदा पर असांखे तमामु घणो जेको आहे सो इलाइक़ो तरक़ी कंदो बहरहाल वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हीअ रुॻो हिकिड़ी स्टेशन न पर काफ़ी सिंध में अहिड़ियूं रेलवे स्टेशन्स आहिनि इहे रेलवे सर्विस बंदि हुजण जे करे ईअं वीरान पियल आहिनि सिंध जे माण्हुनि खे रेलवे जहिड़े सफ़र खां महरूम कयो वियो आहे ॿियनि सूबनि में त ईअं कोन्हे हथु वठी सिंध में ईअं छो ॿिटो जेको मयार रखियो थो वञे सिंध जे माण्हुनि जो छा रेल में बि सफ़र करण जो हक़ कोन्हे तो दोस्तों हम जायज़ा ले रहे थे शादीपली की इस तारीखी रेलवे स्टेशन का जो 1928 में तामीर की गई यहाँ से इंटरनेशनल ट्रेन सर्विस गुजरा करती थी जो भारत के शहर मोनाबाऊ तक जाती थी लेकिन इमरान खान के दौर में वो सर्विस बंद हो गई बाद में ये सर्विस उमरकोट तक महदूद हुई लेकिन आजकल वो भी बंद है और ये गुज़श्ता काफ़ी महीनों से ये रेलवे स्टेशन वीरान है। यहाँ के लोगों का मुतालबा है कि फौरी तौर रेल सर्विस को बहाल किया जाए ताकि उनको एक बेहतर सफ़र की सहूलत मुयसर हो सके। दोस्तों ये शादीपली शहर जो पुराणो थाणो जेको हाणे बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे हाणे नओं थाणो वरी साम्हूं ई नज़र अचे पियो अंग्रेज़ दौर जी इमारत हुई जेका मुनासिब सार संभाल न लहण जे करे ऐं तमामु घणो वक़्तु गुज़रण जे करे बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे
थोरो हिनखे अंदरां हली विज़िट कयूं था। बंगले नुमा इहा इमारत हुई जंहिंजा हाणे बसि आसार बचा आहिनि। हीअ बि हिकिड़ी ख़तरनाक इमारत आहे। हिन जी जेकॾहिं मेंटेनेंस रखी वञे हा, मुनासिबु सार संभाल लधी वञे हा, त हीअ कुझु वक़्तु ॿियो बि कढी पए सघे। नहीं थी वही पर स्कूल बना 1938 या 38 जो ठहियल आहे। मुंहिंजी पंहिंजी ड्यूटी बि हिते ऐं प्राइमरी उस्ताद आहियां। शादीपली सिंध जो तारीख़ी शहर आहे, ज़िले उमरकोट में वाक़िअ आहे। तव्हांखे जीअं अॻु में असां ॿुधायो, हिन शहर जी कहिड़ी तारीख़ आहे, कॾहिं हीउ आबाद थियणु शुरू थियो। यूसुफ दल नौजवान आहे, तारीख़ बाबति ॼाण अथसि हिन पूरे इलाइक़े जी। 4 किताब बि तारीख़ जे हवाले सां लिखी चुको आहे। साणसि ॻाल्हि ॿोल कयूं था, कॾहिं बुनियादु पियो शादीपली शहर जो, छा हिन जो बैकग्राउंड आहे? शादीपली नालो कीअं पियो इहो? साईं, शादीपली जो जेको नालो आहे, शादीपली हिकु शख़्स जो नालो आहे। शादीपली पुटु वालेन जो पुटु, उन जो नालो शादीपली, जंहिंजे पोयां हीउ शहर पियो। त हू सखी मर्द हुयो ऐं हुन पाणीअ जेके आहिनि हंधे हंधे जेको खूह कोटराया, पाणी जी ॾाढी किल्लत हुई, उन जे करे बि नालो जेको उनजो घणो मशहूरु रहियो। टियों सबबु इहो ॿुधायो वञे थो त उन जो हिकिड़ो चकर चोरी थी वई, को खाट लॻो ऐं उन खाट में उन जो को सिका पियल हुआ, चोरी थी विया। उन सिकनि ते उन्हनि जो नालो लिखियलु हो शादीपली, सोन जा सिका हुआ। उहे जेके सिका आहिनि, चोरी थियण खां पोइ वाराड़ो निकितो। वाराड़ो निकिरण खां पोइ जॾहिं सिॼ अची टिबेरे ते रहियो त उनखे पोयां उहो न थी, पोयां माल बुख मरंदो हूंदो हुयो ऐं वाराड़े खे उते छॾियूं। चई बाबा हाणे मुंहिंजी शइ आहे, मूंखे पाणी मिली वेंदी ऐं हलो वापसि जॾहिं आया त उहे जेके सिका आहिनि इंडिया जे हिकिड़े शहर मां उते कंहिं सोनारे वटि विकिया ऐं उन शादीपली जो नालो हुनजो लिखियलु हुन सिकनि ते। ऐं उहे सिकनि खां पोइ उतां खां मशहूरु थी वियो शादीपली। त अहिड़े हिसाब सां शादीपली जेको आहे नालो थियो ऐं उन शादीपली शहर जो गॾियो। हाणे शादीपली जेको असुलु जेको ॻोठु आहे उहो पुराणी शादीपली। शादीपली ॿ आहिनि, हिकिड़ो आहे शादीपली नई, हिकिड़ी आहे पुराणी शादीपली। हाणे पुराणी शादीपली जेको संदसि ॻोठु हुयो ऐं उते ई जेको हू आबाद हुयो। उन खां पोइ जेको संदसि ख़ानदान हिते तक़रीबन 5 खां 6 ॻोठ आहिनि पलियुनि जा हिते। शादीपली भरिसां ॻोठु फ़क़ीर मोहम्मद पली में मौजूदु आहियूं। हीअ पलियुनि जी औताक आहे ऐं हिते काफ़ी एंटीक शयूं पियल आहिनि, जीअं हीअ ग्रामोफोन, हिन जा रिकॉर्ड्स पियल आहिनि, ओॾा सिका बि आहिनि, करंसी बि आहे, रेडियो बि पुराणो हिकिड़ो पियल आहे। इन बाबति तव्हांखे ॼाण ॾियूं था। पर हीअ नंढड़ो आहे, हिन नालो आहे इरशाद अली पली। हीअ लॻे नंढड़ो थो, पर हिन जी उमिरि आहे 15 साल ऐं मैट्रिक में पढ़े थो। हीअ स्केचिस ॾाढा सुठा ठाहींदो आहे। स्केच बुक हिन हथ में आहे, हीअ ॾिसो था। हीअ केरु आहे? पंहिंजे ॾाॾे जो स्केच ठाहियो आहे। किथां सिखियो आहे स्केचिंग वग़ैरह ऐं पेंटिंग वग़ैरह? ये मुझे बाबा का तव्हां वालिद साहब सेखारियो? जी। अच्छा, ॿिया ॾेखारियो असांखे। इन नंढे कलर में बि कमु कयो आहे, कलर स्केचिस ॾिसूं था। कुझु कार्टून्स वग़ैरह ठाहिया अथसि, हीअ ॾिसो। ॾाढो सुठो हुनजो मूंखे कमु लॻो, त मूं सोचियो तव्हांखे ॾेखारियां हिन जो नंढड़े जो कमु। हीअ ॾिसो। एसि ताईं केतिरा तव्हां स्केचिस वग़ैरह ठाहिया आहिनि? जाम ठाया वरी घुम दिया। वरी गुम थी विया? जी। अच्छा, माना हिन में रेगुलर कमु कयो था या बसि कॾहिं कॾहिं? कॾहिं कमु ॾाढो सुठो आहे नंढड़े जो। हिकिड़े ॻोठ में बहितरीनु कमु करे पियो। अच्छा, हीअ जेको मशहूरु ड्रामो आहे तड़क मेहता का उल्टा चश्मा, मीर साहिब जो वॾे शौक़ सां ॾिसंदो आहे। उनजे टाइटल जो, उनजे मतिलबु पोस्टर जो ई स्केच ठाहियो अथसि। सो हुन नंढड़े खे असां एप्रिशिएट कयूं था। मूं सोचियो त तव्हांखे बि मिलाए छॾियां हिन नंढड़े सां। नंढड़ो त कोन्हे, हाणे वॾो थी वियो, कदु नंढो अथसि। दोस्तो बा ख़ादम पली पाण टीचर बि आहे ऐं उतां जो धणी आहे। हिननि वटि ई पुराणियूं शयूं रखियल आहिनि। हिकिड़ो चवंदा पिंगो बि आहे 300-400 साल पुराणो। केतिरो पुराणो थींदो पिंगो? तक़रीबन 250 साल थींदो। अच्छा, 300-400 सालनि खां इहो तव्हां सांडे रखियो आहे? जी हाँ। अञा माना हले पियो? जी हाँ। अच्छा, सही आहे। अच्छा, हीअ ग्रामोफोन, हिन जी छा तारीख़ आहे? हीअ बि साईं असांजे परॾाॾे जो वरितलु हो, पोइ तारीख़ अलाए कॾहिं।
अच्छा इहा काफ़ी फ़र्क़ु। सारा हल तो पियो हींअर साल ॾेढ थियो आहे, हले कोन पियो, सही आहे। हलंदो हो। अच्छा हीअ बि हाणे हिकिड़ी नायाब शइ थी वई आहे। जी अच्छा रेडियो ॾिसो दोस्तो, इहो त मुंहिंजे ख़्याल सां एतिरो पुराणो कोन हूंदो, वधि में वधि इहो 50-60 साल पुराणो हूंदो, ईअं न भाउ? हाँ 60-70 साल थियो हूंदा। 60-70 साल। जी अच्छा हाणे इहो हले थो या बंदि आहे हाणे? हींअर त हले थो, हींअर हिनजो दौर ई कोन्हे सर। न आहे सही आहे, ख़राबु थी आहे? असां वरी चेक बि कोन कयो आहे। चेक बि कोन कयो जी। आहे? अच्छा चेक कयो न स्टेशन माना खणेगा। जी हे दोस्तो ॾिसो भावरनि पुराणा सिक्का, पाकिस्तानी करंसी, पाकिस्तान ठहण खां पोइ जा सिक्का ऐं नोट, हीअ 5 जो नोट, 10 जो नोट, 2 रुपए जो नोट, रुपयो, पोइ वरी रुपयो हीअ जेको आहे 4 आना, 8 आना, 5 पैसी, 10 पैसी, 1835 खां 1945 ताईं जा सिक्का आहिनि। जी समोर हीअ अरबी सिक्का। हिन में तारीख़ बि लिखियलु आहे हिकिड़े ॿिनि सिकनि में, तव्हांखे ॾेखारियो। हा ॾेखारियो। वॾी ॻाल्हि आहे न, हिननि शयुनि खे तव्हां सांडे रखियो आहे। औरंगज़ेब आलमगीर जे दौर जो आहे। अच्छा। जी हाँ 1038 या ईअं का तारीख़ लिखियलु आहे, तव्हां ॾिसी वठो। हा हिकिड़ो मिंट, औरंगज़ेब लिखियलु अथसि, जी तारीख़ ज़ाहिर कोन अथसि। त न आहे, तारीख़ त अथसि, हाणे ऐनक लॻाइणी पवंदी। लॻायोसि। जी हाँ 1058 1058 हिजरी, माना तक़रीबन ज़रे घटि 400 साल पुराणो आहे। 1098 1098 जी 1098 तक़रीबन 350 साल पुराणो। जी हाँ। ऐं हीअ अरबी सिक्को आहे, कलमो तैयब लिखियलु आहे। हा कलमो लिखियलु आहे। जी हाँ सही आहे। हा हीअ तव्हां शयूं सांडे रखियो न, अञा हिन खे संभाले रखिजो। हीअ भावरनि जो ॻोठु आहे, शरीफ़ माण्हू आहिनि। अच्छा हीअ बात तारीख़ी रिकॉर्ड बि मूंखे हिते नज़र अचे पियो, हिन जे बारे में कुझु ॿुधायो। सर हीअ खुतो त आहिनि तक़रीबन 300 खां मथे। अच्छा। हीअ 250 सालनि जा जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जा थोरा ख़त ॾेखारियो, आहिनि। इन कुझु में ॾेखारियो। काफ़ी सारी जेको आहे सो सुठियुनि शख़्सियतनि जा, असांजो अॻे CM सिंध रहियो साईं मुज़फ़र हुसैन शाह, हा तंहिंजे ईअं त हाणे अच्छा उन ॾाढे ॾाॾे हाजी पीर शाह जो बि हथ कर ख़त आहे, ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी जो बि हथ कर ख़त आहे, ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके आहिनि हिन में आहिनि ख़त। हाणे हीअ गैर तरतीब आहिनि, हाणे हिन में वरी कढणा पवंदा। कुझु जेको आहे सो दावतनामा आहिनि मुस्लिम लीग पारां, कुझु वरी जेको आहे सो 1920-25 में मुस्लिम लीग जे हवाले सां जेके अच्छा वॾनि फंड ॾिनो उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो तारीख़नि। हा हीअ बि ख़त आयल आहे, पर हिन में डेट वाज़े कोन्हे। जी हाँ वॾे सॻे जा ख़त आहिनि। 1969 जो आहे। जी हाँ हीअ 1938 जो लिखियलु आहे। जी हाँ हा हीअ यार ॾिसो ईअं लॻे पियो न हीअ असुल कापी आहे हिनजी। जी 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 हा त ख़ैर मुख़्तलिफ़ ख़त आहिनि। हा हीअ ख़त आहे। महंगे मल जो लिखियलु, सेठ महंगो मल जेको ॾाढो इंडिया न उन 10 लिखियलु आहे न, उन 10 लिखियलु आहे, का जेका हूंदो मदद मेंगराज वाल। न हीअ छा लिखियलु आहे, मदद अली पली, जी हाँ हैदराबाद, तॾहिं माना ज़िलो हैदराबाद हो। जी हाँ हीअ दोस्तो हिननि वटि पुराणो रिकॉर्ड आहे, ॿुधाईंदा जी हाँ शादी तक़रीबन अहिड़ा ख़त बि आहिनि जेके 350 साल पुराणा आहिनि। हीअ जेको मदद अली आहे शादी पली जो फोटो। अच्छा ऐं वरी ख़ानदान सां तालुक़ु रखंदो जी। सही आहे ऐं दोस्तो। ॿी जेका साईं ॻाल्हि कई त शादी पली जे हवाले सां तव्हां पुछा कयो त शादी पली शहर जी तारीख़ी पस मंज़र, हा त तव्हांजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त कारा मुंहुं मोचारा मुंहुं किताब में मीर मोहम्मद चालपुर ऐं ॿियनि बि हिकिड़े ॿियनि किताबनि में पढ़ियो त सभ खां पहिरीं सिंध में जेके कारखाना कपह जा लॻा हुआ, ग़ुलाम बुरगड़ी हया 2, हिकिड़ो जमसाबाद में हिकिड़ो शादी पली में, अच्छा जेके शुरूआती कारखाना। उन खां सवाइ ग़ुलाम बुरगड़ी जो जेको आहे सो सुजागी तहरीक, वरी जेको आहे सो उहो बि शादी पली सां सलाडल इंजीनियर बंगले सां उनजो किसो आहे। ऐं शुरू में जेका राजा जी रेल लॻी हली 1885 खां शादी पली टू जोधपुर, ऐं उहा जेको आख़िरी शादी पली स्टेशन हूंदी हुई, तक़रीबन 10 साल आख़िरी स्टेशन रही। उन खां पोइ वरी जेको आहे इन रेल जी तोसी थी हैदराबाद ताईं वई, पोइ आख़िरी जोधपुर टू हैदराबाद शादी पली वरी उनजी जेका आहे सो स्टेशन थी वई। जेके 10 साल उहे शादी पली जा, त ईअं खणी चइजे त सुप्रीम दौर हो शादी पली जो।
ऐं असांजी पंहिंजे सांभर में नंढाई में असां ॾिठा ज़ुबून हाल 2 कपास जा कारखाना मुख़्तलिफ़ जेको आहे सो शहर तरक़ी में पोइ जीअं पोइ तीअं वक़्तनि फ़वक़्तनि जीअं पोइ हिते हिकिड़ो तारीख़ जो हिसो थी वियो ऐं शादी पली सां सलाह जेको आहे सो काफ़ी नामियारा माण्हू बि रहिया। दोस्तों हाणे असांजी आहे हैदराबाद ॾांहुं रवानगी। ही मीरपुर ख़ासि वञे पियो रस्तो, ही अचे पियो उमरकोट खां। हाणे हिते बीठा आहियूं त थाधल पियूं, छाकाणि त गर्मी आहे तमामु घणी ऐं ही आहे बरेजी स्टॉप। सो हिते चवनि था जेको नलको लॻल आहे उनजो पाणी ॾाढो थधो ऐं ॾाढो साफ़ु हूंदो आहे। सो मीर साहिब मूड थिए पियो हथु मुंहुं धोइजे, असां हथु मुंहुं धोयूं था। साईं ही पाणी शफ़ा पाणी आहे हिते बरेजी जो, तक़रीबन ही तमामु फिल्टर खां वधीक बहितरीनु पाणी आहे। अच्छा माशाअल्लाह। मीर साहिब हथु मुंहुं धोतव? बाक़ाइदे यार गर्मी कीअं अथव पाणी? गर्मी से अॼु बाक़ाइदे, अॼु थोरो घटि आहे कल्ह खां। हा हाँ, ये 4-5 ॾींहं जेके पुराणा पुठियां ॾींहं गुज़रिया आहिनि न, हा हा उन्हनि में गर्मी हुई, हींअर कुझु गर्मी घटि आहे, शुक्र आहे। मीर साहिब ही वण ॾिस। अरे हीअ वण आहे न्यूक्लिप्स आहे, ओ सॉरी हू आहे कोनोकार्पस आहे। अच्छा इधर जो मथे हुन छॾियो अथनि, हल भले डिघो थी वञे। अच्छा ही शाख जे भुरगड़ी शाख आहे भुरगड़ी शाख सुकी पई आहे साम्हूं में बानवा आहे। पर ही जंहिं भाउ हिते आस्थानो ठाहियो आहे उतां का आहे छा आहे? ये उतां कई वञी आहे। अच्छा रेणी नदी जो पेट जेको मूं तव्हांखे ॿुधायो, जंहिंमें किला आहे जो बीठा नी रेणी नदी जो बांध पेट अथव। हाँ जी साईं। अरे याद आहे तो मूं तव्हांखे ॿुधायो न, पाणी ॾाढो ज़बरदस्त ॾाढो थधो पाणी आहे वाकई यार। कुदरत वारे साईं ॾिसो बर्फ़ खां बग़ैर। हा न बर्फ़ लॻेगा। हां मीर साहिब हिन वेंची हिते कोन वेंची सघे? वेंजी वेंदुसि थोरो सीउ थींदो न। फ़िलहाल पहिरियों हुन जेको लॻंदो जेको छल चऊं कप चऊं या गिलास चऊं उहो ॾुखियो लॻंदो, बाक़ी पाणी भलो यार आहे। दिलि कोन पई पाणी माथे करूं। हा धोईंदा रहो वाकई आहे। साईं हितां जेके बसूं मटनि सभु हितां पाणी भरनि था। मीर साहिब थधे पाणी एतिरो मज़ो कोन वरितई। मीर साहिब पीअंदो थाधल, पोइ थींदो ठंडो ठार। हा नी लड़का ने अपड़ा है ना क्या लगो पे थाधल असली आया। मीर साहब भा रज़ा यूसुफ मुंहिंजे लाइ ऐं ज़काउला लाइ हिज़बुल्ला लाइ थाधल जा गिलास तयारु पिया थियनि। असांजा आहिनि न। और हल्के लगा कलंदर भाऊजन के लिए मीर साहब थाधल जो मज़ो वठे पियो? आहे मज़ो या? नहीं बस दुआ। हाँ कम भलो आहे न। गर्मी दुश्मन आहे दोस्त आहे? गर्मी दुश्मन है। पी ॾेखार। खारी है भैया। खारी आहे। हाँ वाह वाह दोस्तों, चङो हितां असां तव्हांखे वठूं था इजाज़त। वरी इंशाल्लाह जल्द नए विलाग में मिलूं था। अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधायो। जेके नवां दोस्त आहिनि उहे पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कनि। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।